हक़ मौजूद अॼु तव्हां लाइ मुर्शिद जो ही पैगाम वंड करे रहिया आहियूं। जे कयां मिड़नि त कर ओॾाओ सुप्रीम, तिहां परे सुजनि वाधायूं विसाल जूं। जे कयां मिड़नि त कर ओॾाओ सुप्रीम, तिहां परे सुजनि वाधायूं विसाल जूं। हा, इहो ई कामिल इंतज़ार आहे जंहिंमें जेके पूरा लहनि था तिन खे हिकु न हिकु ॾींहुं अवसि उन विसाल जो दर्शन थिए थो जेको बनी नौ आदम इंसान जो गॾियल ख्वाब रहियो आहे। तंहिं करे इंतज़ार करणु सिखो। इंतज़ार ई विसाल जी यकीनी ज़मानत आहे। हक़ मौजूद, सदा मौजूद।